नौशर फिरोज़ मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट की रिपोर्टर महमद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ लॻे ॻोठ छुटियल कलोड़ो में लाश के दफ़न न करण तां क़ब्रिस्तान में झेड़ो थी पियो। मिचर स्टाफ ते धरणो जारी। मुज़ाहिरे जी अॻुवानी नाले अब्दुर्रहीम कलोड़ो, ग़ुलाम हैदर कलोड़ो, अब्दुल गफ़ार, सादिक कलोड़ो, सफदर कलोड़ो, फताह कलोड़ो, अमीन कलोड़ो, पुनल कलोड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। ॻोठ छुटियल कलोड़ो में क़ाइम मक़ाम साईं आरिफ शाह में कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि दाहींदे मुबैना इल्ज़ाम लॻाईंदे चयो त साईं आरिफ शाह क़ब्रिस्तान ते एडवोकेट मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो, शान कलोड़ो, लतीफ़ कलोड़ो ऐं इरफान कलोड़ो असांखे लाश जो दफ़न नथो करण ॾे। अॼु सुबुह जीअं नंढड़ी नाले अक्सावल अब्दुल गफ़ार कलोड़ो ते लाश पूरण लाइ वियासीं त बासर लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी असां सां विढ़िया आहिनि ऐं लाश पूरण न ॾिनो। चयो त असांजो मुक़ाम आहे, मक़ाम ते कब्ज़ो करे वेठल आहिनि। असां अहिड़ो इतलाह पुलिस खे ॾिनो पर पुलिस हिन महिल ताईं न पहुची आहे। SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयूं था त असां सां नाइंसाफ़ी थी आहे, उनजो इंसाफ़ कयो वञे। हलो अचो वेहो अचे।